चीफ जस्टिस थियण जज थियण वॾी ॻाल्हि कोन्हे, SP थियण कमिश्नर थियण वॾी ॻाल्हि कोन्हे, डॉक्टर थियण ऐं सुठो उहिदो वठण वॾी ॻाल्हि कोन्हे। वॾी ॻाल्हि तॾहिं आहे जॾहिं तव्हांजी क़ाबिलियत जे करे तव्हां का शइ हासिल करियो था, तव्हां उहा इल्मु ऐं ताक़त हासिल करियो था, उन इल्मु ऐं ताक़त जो फ़ाइदो ॿियनि खे ॾियो त पोइ उहा कंट्रीब्यूशन आहे, उहा तव्हांजी अचीवमेंट आहे। अदरवाइज़ जज बि जाम, डॉक्टर बि जाम, पुलिस वारा बि जाम, त का ज़रूरत कोन्हे उनखे अहिड़नि खे सलाम करण जी ऐं अहिड़े एतिराम करण। एतिराम हुनजो कबो जेको उस्ताद आहे, पंहिंजी वालदा जो माउ जो एतिराम कबो, पहिरीं वालदा जो एतिराम, उन खां पोइ बाक़ी ॿिया उहे माण्हू माइटनि खां सवाइ जेके तव्हांखे लॻे थी माण्हू सुठा माण्हू, सुठो माण्हू उहिदे जे करे न हूंदो आहे, इहो ज़हन में रखो। सुठो माण्हू पंहिंजे किरदार जे करे।